अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ आखाणी विचोले तालके टंडे अल यार मां वली मोहम्मद ताहिरज़ादे खां मिली। कहाणी आहे ख़ान ख़ानान। कंहिं ॻोठ में ॿ ग़रीब भाइर रहंदा हुआ। संदन पीउ काठियूं करे पेट गुज़र कंदो, पर उन जे मरण खां पोइ ही वीचारा फेरिन में अची विया। घणेई हथ पेर हणी भरी मज़दूरी कंदा हुआ, पर उन सां एतिरो मुश्किल सां मिलंदो हुओ जो हिकिड़ो वेलो पेट भरे खाई सघनि। 5 ॾींहं कमु मिले न 7 ॾींहं वेठा उॿासियूं ॾियनि। वीचारा सूर चरी चरी ककि थी पिया। आख़िर हिकु ॾींहुं पको पव कयऊं त ॻोठु छॾियूं त को सुखियो टुकुर नसीबु थींदो, न त हिते बुख बुरा हाल करे छॾींदी। घर जा टपड़ टाड़ी ॿधी मथनि ते खणी छिकियऊं पंध खे। कहंदा ॻहंदा सायूं पटींदा हलंदा रहिया। किथे राति किथे ॾींहुं ढाबूं कंदा, हिजंदा झुरंदा नेठि अची हिकिड़े शहर में निकिता। शहर चाओ ख़ुदा जी कुदरत हुई। माड़ियूं आसमान सां पे गठियूं, घट घट ते दिली दरवाज़ा ठहिया पिया हुआ। सॼो शहर कुंवार वांगुरु शमदाननि सां सिंगारियल हो। घिटियुनि गलियुनि में ज़ालूं मुड़ुस सुहिणा कपिड़ा पहिरे पे घुमिया घटि थिया। ही ॿई भाइर बि शहर जो अहिड़ो चिलामानो ॾिसी दंग रहिजी विया। आसरो थियुनि त हिते असांखे ओस चङो रोज़गार मिली वेंदो। सो शहर खां ॿाहिरि हिकिड़ी डठल झूपड़ीअ में खणी देरो दॿायऊं। हिकु मुसाफ़िर जा थकल ॿियो बुख सो भुॻड़नि जी मुठ लप खाई पाणी पी पइजी रहिया ऐं लेटण सां निंड खणी वियनि। अखि वरी तॾहिं खुलियनि जॾहिं सिज हथु ॾेढ मथे चढ़ी आयो। ॿई टप ॾेई उथी खड़ा थिया। मुंहं खे छंडो हणी वॾे भाउ नंढे खे चयो त तूं पाणी भरे रख त आउं शहर मां सुध समा वठी थो अचां। ईअं चई शहर ॾांहुं रवानो थियो। हू उबता सुबता चकर ॾींदो हिकिड़े महलात जे दर अॻियां अची पहुतो, जिते माण्हुनि जी पी पीअण लॻी पई हुई। हिकिड़े जवान खां पुछाईं त यार ॾे ख़बर ही गोड़ घुमसान छाजो आहे? हुन चयो त दा हिते परीअ जहिड़ी हिकिड़ी सुहिणी औरत रहे थी, जंहिंजे दीदार लाइ किथां किथां जा शहज़ादा ऐं अमीर कई ईंदा आहिनि। हीअ हुल हंगाम ऐं गप्पा गीह बि उन्हनि आशिकनि जी आहे। हिन पुछियो त पोइ उहो दीदार कीअं थो हासिलु थिए? जवान वराणियो दादा ज़र फैंक तमाशा देख वारो मामिलो लॻो पियो आहे। उहा हूर सोरहं सींगार करे हिकिड़े हिंदोरे में अची वेहंदी आहे। साम्हूं ज़रबफ़्त जा परदा पिया लटकंदा आहिनि। पासे खां मुंशी मड़ा कागर पट संभाले अची वेहंदा आहिनि। पहिरीं हिकिड़े मुलाक़ातीअ खे सॾु थींदो, जंहिंखे नौकर चाकर इज़त सां वठी वञी परदे जे साम्हूं चौडोल में विहारींदा आहिनि। उनखां पोइ मुलाक़ाती 100 रुपया मुंशीअ खे ॾेई उन औरत जो फ़क़ति घड़ी खनि मुंहुं ॾिसी हिकिड़ो सुवालु पुछंदो आहे, जंहिंजो जवाबु उहा औरत ॾींदी आहे। अहिड़ीअ तरह हिकिड़े सुवाल जा 100 रुपया ॾिबा आहिनि। सॼी गुफ़्तगू पूरी थियण खां अॻु घणनि जा खीसा ख़ाली थियो वञनि, पर अॼु ताईं खेसि ॻाल्हियुनि में को बि जीते न सघियो आहे। वॾो भाउ आहे ॻाल्हि ॿुधी सिधो नंढे वटि आयो ऐं चयाईंसि दादा रुपयो बि जेके तो वटि आहिनि से मूंखे ॾे, जो हिकिड़ो सौदो सुझी आयो अथमि। जे दाव लॻो त ॿेड़ा पार आहिनि, जे न त अहिड़ा अॻे ई आहियूं। पोइ पैसा खणी हिकिड़े तंबेले में आयो। घोड़नि जे रखवाले खे चयईं त मूंखे हिकिड़ो घोड़ो मसवाड़ ते घुरिजे। 1 रुपयो सूथी वठि, जेतिरो वक़्तु लॻंदो तंहिंजो बाक़ी हिसाबु पोइ अची ॾींदुसि। घोड़ो संजाए वाघ वठी हलियो अॻिते ऐं उते हिकिड़े धोबीअ जे दुकान ते पहुतो। उनखे बि चयईं त कंहिं ख़ानदान जे वॻे जी धौराणी घणी वठंदो आहीं? धोबीअ वराणियो त सॼो सारो रुपयो। हिन चयसि त मूंखे घड़ीअ खन लाइ को सुठो वॻो कढी ॾे, पोइ अछत वरी वापसि कंदुसि। हिन बि लालच ते हिकु अमीर जो वॻो खणी ॾिनुसि। हाणे घोड़ो ऐं कपिड़नि समेत सिधो भाउ वटि आयो। वेंझी सेंझी वॻो ढके नंढे भाउ खे उन सोणीअ जे महलात जा पार पता ॾेई चयईं त जे मूंखे देरि थिए त पाट खणी निकिरजि ऐं 2-3 घर पिनी सिनी आणे रखिजे, जो जेकॾहिं आउं देरि सां अचां त गिटो गड़काए किरी पवां। ईअं चई घोड़े ते लांग वराए राही थियो।
सिधो अची हुसन जी सरकार जे दरवाज़े ते ठका कयईं। ॿिया कई माण्हू इंतज़ार में ॿाहिरि ई बीठा हुआ। हीउ घोड़े ते सवार न पुछा न ॻाछा महलात जी ॾेढीअ अंदरि अची बीठो। नौकर डोड़ी अची रसियसि, चए तरसो अञा साइण तयारु न आहे, कंहिंखे बि अंदरि न घुरायो अथसि। पर हीउ जवान किथे थो अहिड़ियूं कहाणियूं सहे। रिबन छिके घोड़ो आणे विच अङण ते बीहारियईं। घोड़े अङण जो फर्श सुंभन सां हणी उखोड़े विधो। तंहिंखां सवाइ हिणकारुनि बि खणी महलात खे मथे ते खयो। सभिनी ईअं सम्झो त अॼु को मोटो ग्राहक फाथो आहे, जंहिंखे महलात जे ज़ान थियण जी परवाह ई कान्हे। उते न ॾिठो त हिमत कजे त को कमु ठहे। सो घोड़े तां लही घोड़ो नौकरनि जे हवाले करे पाण उन हसीन औरत जे हिंदोरे में विहाणो सेरांदीअ खां रखी बालम थी लेटी पियो। हिन जी अहिड़ी जुरत ॾिसी नौकर पाण हिसजी विया। कंहिंखे हिमत न पई थिए जो वञी साइण खे ॿुधाए। उहा औरत बि घोड़ घुमसान ॿुधी तड़ तकड़ में पाण खे संवारे सिंगारे अची ॾिसे त पींघो अॻे वालारियो पियो आहे। सो पाण खे खणी पलंग ते छॾियाईं। तकड़ में परदे जो बि बिलो न थी सघियो ऐं हीउ जवान बि आम्हूं साम्हूं वेही संदसि दीदार करणु लॻो। गच वक़्त ताईं ॿई माठ में रहिया। आख़िर वेही पाण में रिहाण करणु लॻा। होॾां वरी नंढो भाउ वॾे जे चवण पटांदड़ पाट खणी गदाईअ ते निकितो। ओसे पासे जा 2-3 घर पिनी पाट भत जी भरे वापसि पिए आयो त वाट ते घिटीअ में के कुता फिरी आयसि। उन्हनि खां जिंद छॾाइण लाइ जीअं भॻो थिए तीअं पाट वञी पट ते किरी ऐं भॼी पिए। कुतनि लाइ त मज़ो मची वियो, पर हीउ वीचारो फिलड़ो मोह खणी वॾे भाउ खे माजरा ॿुधाइण लाइ महलात में लंघी आयो। छा ॾिसे त भला भाई अधो त हिंदोरे में आकिड़ियो वेठो आहे। हाणे जे ज़हूर भत जो बयान थो करे त सॼी ॻाल्हि थी खुले। तंहिं करे नमूने सां भाउ खे चवणु लॻो त अदा खान खाना भाणस बि आकड़ सां वराणियो त जी नफ़र नफ़रा। नंढे भाउ उते हिन रीति बयान शुरू कयो त कुतुब शाह जी लड़ाई थी, पातर खान भॻो, अधु लश्कर मुओ अधु बचो, आउं आयो आहियां फरमान वठण। वॾे भाउ सॼी ॻाल्हि सम्झी चयसि त चङो, वञी कमर कनान खे चाढ़। नंढे भाउ जो मतिलबु इहो हो त कुतनि वेड़ कई जंहिंमें पाट भॼी पई। भत अधो अधु हारजी वियो। हाणे जेको हुकुम हुजे उन जे जवाब में वॾे चयसि त पोइ वञी पाण वारो कुनू चाढ़। उहो ॿुधी नंढो भाउ घर आयो। थोरा चांवर मोदीअ खां उधारा वठी धोई दमाले खणी कुने में विधाई। कुनू टहिकणु लॻो त ओचितो लूण जी यादगिरी आयसि। पैसो त होसि ई कोन जो लूणु वठी पूरत करे। तॾहिं भॻो वॾे भाउ ॾांहुं। महलात में अची भाउ खे चयईं त अए खान खानान, हिन वराणी ॾिनसि त छा आहे नफ़र नफ़रान। नंढे भाउ चयो त चंदन जी भठी बिना कपूर जे पई ॿरे। तंहिं ते वॾे भाउ चयसि त इंदिरा जी पेती उन में मोतिन हार हटी ते ॾेई कपूर वठी भठीअ में ॿार। मतिलबु हीउ हो। नंढे भाउ ॿुधायुसि त लूण खां सवाइ भत पियो रजे। जंहिं ते वॾे भाउ चयसि त पुराणे खोखे में हिकिड़ो मकईअ जो संग पियल आहे, उन जा दाणा कढी दुकानदार खे ॾिए ऐं उन खां थोरो लूणु वठी वञी कुनी में विझ। नंढे भाउ अची ईअं कयो। भत रधे ठरण खां कुने जो ढक लाहे पाण वञी थांव धोअण वेठो। कज़ा सां आई जो कुती सां लॻी भत खाइण। कुतीअ जे उन हरकत ते हिन खे बि लॻी कावड़। सो भर करे जो हाणे से सोटो त कुने जी गिरण वञी कुतीअ जे ॻिचीअ में पई। कुनू भॼी भोर थी वियो ऐं भत जो कुनू कणो न मिलियो कणे सां। उहो हाल ॾिसी वरी बि भॻो भाउ ॾांहुं सहकंदो सहकंदो अची महलात में पहुतो। भाउ खे चयईं त अए खान खानान। हिन दस्तूर मूजिबि चयसि त चओ नफ़र नफ़रान। नंढे भाउ चयो त कनानी कमर कुसिजी वेई, ठरी थी बेजान, गोरी गर्दन कुपी वेई, छॾे वेई मैदान। वॾे भाउ माजरा ॿुधी वराणियुसि त चिंता न कर, रांझी घोड़ी ते वञी ज़ीन रख। मतिलबु हीअ आहे त कुती भत खाई वई, कुनू बि भॼी पियो, हाणे छा करियां। तंहिं ते वॾे भाउ चयसि त ॿियो त वॾे भाउ चयसि त
ॿियो त को बिलो कोन थो थी सघे। बाक़ी हारियल चांवर धोई सफ़ा करे कोरे में विझी बाहि ते खणी बड़को ॾियारीनि। नंढो भाउ मोटी झुॻीअ में आयो ऐं हारियल भत जा कणा चूंडे सफ़ा करे कोरे में विधाई। चांवर जॾहिं टहिकण लॻा तॾहिं ख़्यालु आयुसि त कोरे जो मुंहुं आहे सोढ़ो, हाणे ॾोई कीअं घुमायां। सो वरी भॻो भाउ वटि, जे ख़ान ख़ानान रांझू घोड़ो लगाम वठे ई कोन थो। हिन बि जवाबु ॾिनुसि त हणी तलवार नामर्द जी सिसी लाहे विझ। ॿिन्ही भाइरनि जी ॻाल्हि जो मतिलबु इहो त कौरे खे ॾोई कीअं ॾियां। तॾहिं हिन चयसि त हणी घोॿाटो कंधु लाहे रखीसि त मुंहुं मोकिरो थी पवेसि। नंढे यकदमि मोटी घर अची ईअं कयो। चांवरनि दम खाधो। हिन वटि बाक़ी जेका थाली हुई तंहिंमें भत विझी छिके ते रखी सिधो भाउ वटि आयो ऐं चवणु लॻुसि, ऐं ख़ान ख़ानान, सारियाल ख़ान जो पुटु चांवल ख़ान हींअर पातलपुर में आयो आहे। तोसां मिलण जो शौक़ु अथसि। जे न मिलंदे त सतलपुर हलियो वेंदो। वॾो भाउ बि वेठो मौजुनि में। तंहिं आकड़ मां चयसि त वञणु ॾींहुं मतिलबु इहो त आउं भत वधाए पाट में विझी आयो आहियां। जे खाइणो हुजई त हली खा, न त आउं खाई थो सुम्ही रहां ऐं तुंहिंजो भत बि ठरी वेंदो। तंहिंजे जवाब में वॾे भाउ चयसि त दादा तूं वञी मौज कर, भली भत ठरी वञे। हिननि ॿिन्हिनि भाइरनि जी उहा गुफ़्तगू हिन औरत कन लाइ पे ॿुधी। सा हैरान थी वई ऐं पुछियईं त ए शहज़ादा, तूं आख़िर कहिड़ी रियासत जो वाली आहीं जो सॼो घर डोल थी वियो आहे, तॾहिं बि तुंहिंजो बंजर न भरियो आहे। ऐं ही केरु माण्हू आहे जो ज़रे ज़रे पियो अचे ऐं तोखां फरमान वठियो वञे। महिरबानी करे उहो सॼो राज़ ज़ाहिर कर त हीअं तव्हां हुरखुर लहे में। वॾे भाउ थधो शुकारो भरे टंग टंग ते चाढ़े पंहिंजो बयानु शुरू कयो त ए हुस्नवंत औरत, आउं पातलपुर रियासत जो वाली आहियां। मुंहिंजे भर में कुतुब शाह नाले हिकिड़ो नंढो सूबो रहे थो, जंहिंखे सदाईं उहो ख़फ़ो लॻो पियो आहे त पातलपुर जी रियासत कीअं बि करे पंहिंजे हथ हेठि आणियां। उन जे ख़्याल सां हिन घणेई भेरा चढ़ायूं कयूं आहिनि, पर हर भेरे हारायो वञे। हींअर जॾहिं आउं तुंहिंजे इश्क में घर ॿार क़ुर्बान करे निकितुसि, तॾहिं पोइ तव्हां पंहिंजे सिपह सालार पातर ख़ान खे आग वाग ॾेई पारत कईमांसि त मुड़ुसु माण्हू थिजई। मूं ते इश्क जा अखियां ॿधिजी विया आहिनि। सो हिकु घुमरो हुस्न जी सरकार जो दीदार ज़रूरु कंदुसि ऐं तूं कुतुब शाह जे कारनामनि खां बेख़बर न रहिज। कुतुब शाह त पे वझ ॻोल्हियो। जॾहिं जासूसनि सुध ॾिनसि त ख़ान ख़ानान हलियो वियो आहे, हाणे मोकियो हथां न विञाए। तॾहिं हिन मुंहिंजे सालार खे गाफ़िल ॾिसी उन ते ओचिती चढ़ाई करे खेसि मौत जो मज़ो चखायई, जंहिंजो किसो हिन घरू ख़ादिम मूंखे अची ॿुधायो, जो निहायत होशियारु ऐं ख़बरदार आहे ऐं दुश्मननि जी पकिड़जण खां बचंदो लिकंदो उन्हनि मेरनि ऐं छिनल कपिड़नि में अची मूं ताईं पहुतो आहे। ईंदे शर्त पहिरियां ई कुतुब शाह जी लड़ाईअ जी ख़राबु ख़बर ॿुधायई, जंहिं ते मूं खेसि चयो त हाणे लश्कर जी वाघ कमर कनानी तुर्क जे हवाले करियो। उन बाद वरी जॾहिं आयो तॾहिं चयई त पैसो पंजणो कोन्हे, लश्कर मतां बुख खां फिरी वञे या भॼी वञे, तंहिं करे कंहिं ख़ज़ाने जो ॾसु ॾियो, छो त अॻियूं माल सभु लुटिजी वियो आहे। तंहिं ते मूंखे यादगिरी आई त मुंहिंजी इंदिरा राणीअ जो चंदन हार जो मुई मिटीअ जी निशानी हो पेतीअ में रखियो आहे। सो चयोमांसि त कंहिं सराफ़ खे ॾेई जेका रक़म मिले उन जा भुॻड़ा वठी लश्कर खे खाराए बि जंग कजो, पर पोइ ते न मोटिजो। जॾहिं टे वारे आयो त दुश्मन जे भॼी वञण जी ख़बर अची कयई ऐं उहो बि ॿुधायई त केतिरनि जूं सिसियूं उॾायूंसीं, केतिरनि मैदान छॾे भॼी वञी पनाह वरिती, रत जूं ढोरियूं वही उथी हलियूं। सो बि सॼी असांजी थी, पर सिपह सालार जो घोड़ो बि उन ई घुमसान में वढिजी पियो आहे। हाणे उन ई खे कंहिं तिखीअ सवारीअ जी घुर्ज आहे। मूं चयोमांसि त मूं वारो रांझो घोड़ो संजे ॾियोसि त दुश्मन जी पुठि वठे ऐं वेरियुनि खे सघे लिङे न छॾे। ए सूरतवंद, उहो रांझो घोड़ो मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे बि पाण ते सवारी करणु न ॾींदो आहे।
उन जी हिकायत हीअं आहे त बाबे साईंअ खे औलाद थींदो ई कोन हो। कई पीर फ़क़ीर भेटे चुको हो। हिकिड़े ॾींहुं मंझि ऊंधी करे घस ते वञी सुम्ही पियो। उतां गिरनारी फ़क़ीरनि जो हिकिड़ो टोलो अची लंघियो। ॿिया फ़क़ीर त बाबे खे ओरांगे हलिया विया। बाक़ी हिकिड़ो झूर जोगी रंडजी बीह रहियो। अखियुनि जा छपर मथे खणी बाबे खे चयईं त केरु आहीं? जिन हुजी या भूत, उथी परे थी त आउं मटे वञा। बाबे वराणियुसि त जीअं ॿिया उकिरिया आहिनि तीअं तूं बि हलियो वञ। तंहिं ते फ़क़ीर चयो त बचा, मूं पंहिंजी ॼमार में केली बि न लताड़ी आहे, सो तोखे कीअं ओरांगींदुसि। बाबे चयुसि त जीअं ईअं आहे त आउं औलाद जो घोरू आहियां। तो में जेकॾहिं का कला आहे त ॾेखार, त पोइ आउं हटी पासे थियां। जोगी वराणियो त चङो, ख़ुदा खां पिनी तुंहिंजी उमेद पूरी करियां थो। सुबुह जो हथ मुंहुं धोई पीर मुर्शिद खे यादि करे तीर कमान खणी बाग़ में वञिजे। बिस्मिल्लाह करे अंब जे वण में तीर चुटिज। जे अंब किरे त पुट अथई, जे अंबड़ी किरी त धीअ। हाणे हटी पासो कर। ऐं राणी बाबो जोगीअ जे चवण मञे तवकल जो तरहो ॿधी बाग़ में आयो। ख़ुदा खे संभाले तीर हयाईं। पहिरें धक सां अंब छणी पियो। अंब राणीअ खे ऐं कोयलो बादशाह जी घोड़ीअ खे खारायऊं, जंहिंजी करामत सां आऊं ऐं रांझो पैदा थियासीं। उहो घोड़ो मूंखां सवाइ कंहिंखे बि हथु लाइण न ॾींदो आहे। अॼु आउं जॾहिं हिते तुंहिंजे इश्क में गिरफ़्तार थियो वेठो आहियां, तॾहिं सभिनी जो पोयां मुको मची वियो आहे। तंहिं लाइ नौकरनि खे चयुमि त रांझो घोड़ो जे तव्हां खां लगाम नथो वठे त हणी तरार करियोसि टुकड़ा। जंहिंमां महल न थिए तंहिंजे रखण जो कहिड़ो ज़रूरु। उन खां पोइ ख़ादिम पंहिंजी छतड़नि जे यार जी ख़ुशख़बरी खणी आयो त तव्हां सां जंग जो ॿुधी चावल ख़ान मदद लाइ आयल आहे, मुलाक़ात करणु घुरे थो। पर हुजूं इश्क जा कचा त उन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं कन ॾियूं। पाण त तुंहिंजे इश्क में हर चीज़ खे तुच्छ सम्झी पोइ अची गोॾो ॿेकड़ियो आहे। हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी। उहो हाल ॿुधण सां हिन मलूका जा ढिब ई ढरा थी पिया। छाजो हिसाब, छाजो किताब, छाजा मुंशी, छाजा मोहर। उथी अची हिन खे भाकुर पाताईं ऐं चयाईं त अॼु ॾींहं ताईं मूं तो जहिड़ो सूरियो ऐं सचो आशिक़ न ॾिठो आहे। धूड़ में हणिजे अहिड़ी माया मिल्कियत खे तुंहिंजे मथां त साहिब सदको आहे। हाणे हुकुम ॿुधाए त कहिड़ी मदद जी घुर्ज अथई। तंहिं ते हिन वरी बि ॿटा खणी चयसि त राणी, अलाह जो ॾिनो मूं वटि सभु कुझु आहे। मूंखे रुॻो तुंहिंजी उकीर छिके हिते आंदो आहे। जंग जो ॿुधी अलबत दिलि मूड़ी थी हुई। सा बि तुंहिंजे ॾढ ऐं मोहबत तां घोरे छॾियमि। जंहिंखे तो जहिड़ो महबूब पंहिंजो करे तंहिंखे दुनिया में ॿियो छा घुरिजे। उहो ॿुधी न औरत चयसि त साईं, अॼु बि तुंहिंजी आहियां त सुभाणे बि तुंहिंजी। ऐं हाणे तूं बेडपो थी वञी पंहिंजी कटक खे ठिकाणे लॻाए ऐं मूंखे बदनामीअ खां बचाए, छाकाणि जो ॻाल्हि सॼी ज़ाहिर थी चुकी आहे। पोइ मतां को चए त जनी कान मोयास से कुल्हे कांधी कीन थिया। होॾां ख़ज़ाने जूं कोठियूं खुलियूं पियूं अथई। यकदमि नौकरनि खे घुराए ऐं जेतिरो नाणो घुरिजई ओतिरो खणाए वञी लश्कर में विराए, ऐं ॿी बि जेका ज़रूरत हुजई सा ॿुधाए त पूरी करियां। ग़रीब वराणियो त प्यारी, फ़िलहाल त तकड़ कान कबी, छो त मूंखे बि माण्हू मेणा ॾींदा त 84 जी खुटल रनड़ियूं फुरे वञी जंग जीती। जेतोणीकि ख़र्च खाॿाड़ लाइ हींअर नाणे जी सख़्तु ज़रूरत अथमि, पर तॾहिं बि लोक मोह मोक आहे। उन ई ख्वारीअ खां आउं बि डिॼां थो। तॾहिं औरत चयो त शहज़ादा, आउं त पंहिंजो तन मन तो तां क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां। पोइ तूं शर्म छो थो करीं? भली दुनिया बि ॾिसे त अहिड़ियूं ज़ालूं बि पयूं आहिनि जे महल ते जान ॾियण खां बि नथियूं घुसनि। तॾहिं हिन वराणियो त तुंहिंजो चवण बि ठीकु आहे, ऐं मूंखे बि पूरो भरोसो आहे त कौल जी कची कान थींदी। पर आख़िर आउं बि हिकु मुल्क जो वाली आहियां। हाणे किसो कोता उहा माया ॿिनि शर्तनि ते वठण लाइ तयारु आहियां। जे क़बूल हुजनि त वाह, न त ठहियो। हिन औरत चयुसि त भला जल्दी शर्त बयानु कर। ग़रीब शख़्स चयो त पहिरियों शर्त हीअ आहे त जे मूं जंग जीती त तोखे हिन मुल्क जी राणी बणाईंदुसि। ॿियो शर्त हीअ आहे त तूं जेको नाणो हींअर ॾींदीअ
सो पूरे 3 ॾींहं माण्हू मोकिले घुराए वठंदीअ। मुंहिंजो लश्कर शहर जे उभरंदे पासे लथल आहे। अछनि तंबुनि जे विच में दोसरुखो कारो तंबू मुंहिंजो आहे। तुंहिंजो को बि माण्हू ईंदो त आउं माल खचरनि ते भराए ॾींदोसांसि। सुहिणी औरत उहे शर्त यकदमि खणी क़बूल कया। हीअ अमरा ॻाल्हि पकी करे घोड़े ते चढ़ी नंढे भाउ वटि आयो। चयाईंसि त शहर मां उठ घोड़ा गाॾियूं भाड़े ते वठी उन महलात जे दर ते पहुच त आउं हली थो खज़ानो खोलियां। पोइ तूं वट भराए थी ॻोठ राही। आउं पुठियां पाण ई पियो ईंदुसि। नंढो भाउ बि मौला मदद करे शहर में काहे पियो। 10 रुपए जी गाॾी 100 रुपयनि में, 5 रुपयनि वारी गाॾी 50 रुपयनि में, 2 रुपयनि वारो घोड़ो 20 रुपयनि में भाड़े ते करे अची खज़ानो लुटण बीठो ऐं खन पल में पड़ पालो करे वञी ॻोठ पहुतो। हेॾां नकली खाना हिन औरत सां रिहाइण में वेही रहियो। राति रही सुबुह जो चयाईंसि त मोकिलाणी कान्हे, क़िस्मत मिलायो त 3 ॾींहंनि खां पोइ माल सूधो तुंहिंजो महिमान आहियां। ईअं चई हिन खां मोकिलाए सिधो तंबेले में आयो ऐं घोड़े सां गॾु सैंस खे 100 रुपया मथां ॿिया बि ॾिनई। उतां आजो थी आयो धोबीअ वटि। उनखे बि 100 रुपया बख़्शिश ऐं उधारो वरितल वॻो वापसि कयाई। पोइ पंहिंजा असली कपिड़ा ढके भॻो भाणस जे कढ थोरे घणे ॾींहं हकिलींदो अची ॻोठ पहुतो। ॻोठ में पहुचण शर्त वठी माड़ियूं ऐं महलात ठहिराइण शुरू कयाऊं ऐं थोरनि ई ॾींहंनि में ॿिया बि कई धंधा खोले विधाऊं। हेॾां 3 ॾींहंनि गुज़रण बाद हुन औरत जा माण्हू बानीअ खे साण करे शहर जे उभरंदे तरफ़ 2-4 मील पंधु करे विया। पर खाना न हुजे त पतो पवे। रुरंदा धिका खाईंदा साइण वटि मोटी आया ऐं अर्ज़ु कयाऊं त पाण सां सरासर धोखो थियो आहे। उभरंदे तरफ़ खाना त ठहियो पर को पखी बि कोन्हे। तंहिं ते साइण ॾंद कटे चइनि त हरामज़ादो, हराम खोरो, हराम जो माल खाई तव्हांजो दिमाग़ फिरी वियो आहे। कंहिंखां पुछा ॻाछा बि कयो या रुॻो हेॾां होॾां निहारे हलिया आया आहियो। हाणे वरी वञी ॻोल्हियो, न त अॼु खां वठी पंहिंजी नौकिरी ख़तमु सम्झो। नौकर जुठियूं झले निकिता ॿाहिरि। उभरंदे जे बजाए 4 ई ॾसियूं ॾिठाऊं पर खाना न हुजे त मिले। नेठि बिलकड़ा मुंहं करे बीही रहिया। तव्हांजो अची ऊंदा ई राति थी। ख़ौफ़ खां साइण वटि बि न पिया वञनि। उन जे उणतुण में राति बि गच मथे चढ़ी आई। पहरेदार बि नौकिरियुनि ते पहुची विया। हिननि माण्हुनि जो हेॾो मुचरुको ॾिसी पुछियाऊं त केरु आहियो ऐं हिते छो बीठा आहियो। उते नौकरनि बि दिलि जले पहरेदारनि खां पुछियो त पंहिंजे शहर जे उभरंदे तरफ़ को खाना लथल आहे छा। तंहिं ते पहरेदारनि पुछा कयनि त कहिड़ो खाना। तंहिं ते हिननि पंहिंजी मालिकियाणीअ ऐं खानन जी समूरी ॻाल्हि ॿुधाए चयुनि त असीं उन खां खज़ाने वठण लाइ आयल आहियूं। ॿिए ॾींहुं पहरेदारनि उहा ख़बर कोटवाल खे ॿुधाई, जंहिं वरी बादशाह सां अहवालु कयो। बादशाह उहा ख़बर ॿुधण शर्त बाहि थी वियो। यकदमि हिन औरत खे दरबार में घुराए खांसि खानन जी पुछा कयई। हिन औरत समूरी ॻाल्हि करे ॿुधाई, जंहिं ते बादशाह चयुसि त जेकॾहिं उहो खाना असांजो दुश्मन हुजे हा ऐं तूं साणसि हुन जी तरह मदद करी हा त हू असांजो जुण बचो रुलाए छॾे हा। आख़िरकार बादशाह संदसि महलात ऐं माल मिल्कियत ज़ब्त करे खेसि शहर निकारी ॾेई छॾी। उहा औरत रुलंदी धिका खाईंदी थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ वञी उन शहर में पहुती जिते ॿई ॿाहिरि संदसि मिल्कियत मां वॾा अमीर बणिजी चुका हुआ। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं उन औरत वॾे भाउ खे ॾिसी वरितो। सा खान चवंदी डोड़ी वञी चिंबड़ी पियसि। पोइ हू खेसि सुञाणे घर वठी आयो, जिते पाण में शादी करे हयातीअ जा ॾींहं तमामु सुखिया गुज़ारिया। काल्ह बि ॾिठासीं त ॾाढा ख़ुशि लॻा पिया।